ओम शांति। हाणे बाबा खे याद कंदासीं। मां आत्मा प्रकृति जे विच में वेठी आहियां। निराकार बाप जी मां संतान। हाणे मां आत्मा बाबा खे याद करे बाबा सां सभु मन जी ॻाल्हियूं थी करां। कोई भी ॻाल्हि बाबा खे ॿुधाइणी हुजे ॿुधाए छॾो। हाणे मां आत्मा बाबा जा वाक्य थी ॿुधां। ओम शांति। अॼु मिठा मिठा श्री बाबा ब्रह्मा जे तन द्वारा चवनि था, मीठे मीठे बच्चे कंहिंजी याद में वेठा आहियो। बाबा चए थो तव्हां आत्मा कंहिंजी याद में वेठा आहियो। शिव बाबा जी याद में वेठा आहियो न। शिव बाबा आहे परम पिता परमात्मा। वो असां आत्माउनि जो पीउ। शिव बाबा जी याद में रहण सां जन जन्मांतर जा पाप भस्म थी वेंदा आहिनि। शिव बाबा खे यादि करण सां आत्मा खे ॾाढी शांती ऐं शक्ति मिलंदी आहे। इहे ई खपे न आत्माउनि खे। चईंदा आहियूं न असांखे शांती ॾे, शक्ति ॾे। मुख्य त पहिरियों इहे ॻाल्हियूं मांगदा आहियूं, पोइ सुख संपत्ति सभु हूंदो आहे। पहिरियों त ख़ुदि जे लाइ शांती ऐं शक्ति मांगदा आहियूं ताकी असां जीवन में सुठी रीति हली सघूं। बाबा चए थो घड़ी घड़ी मूंखे यादि कंदव त तव्हांजे जन जन्मांतर जा पाप भस्म थी वेंदा। बाबा आत्माउनि खे चए थो मामेकम यादि करो। मामेकम अर्थात मूंखे निराकार रूप में यादि करो। हाणे मां तव्हांजो पारलौकिक बाप रचयिता तव्हां सां सर्व संबंध निभाइण आयो। चईंदा बि न बंधु सहायक ॾाढी महिमा ॻाईंदा आहिनि। लौकिक बाप जी एतिरी महिमा न ॻाईंदा आहिनि। परम पिता परमात्मा जी महिमा ॾाढी ॻाईंदा आहिनि। ॿार इहे बि ॻाईंदा आहिनि कि तूं ज्ञान जो सागर सुख जो सागर आहे। हाणे बाबा वटि कहिड़ो ज्ञान आहे। बाबा वटि आत्मा परमात्मा सृष्टि चक्र जे आदि मध्य अंत जो ज्ञान आहे। वो ज्ञान जो सागर हाणे असांखे ज्ञान ॾियण आयो आहे। सृष्टि चक्र कीअं फिरंदो आहे, कीअं हिन सृष्टि ते 4 युग हूंदा आहिनि, इहो ज्ञान बाबा हाणे असांखे ॾिए थो। बाबा चए थो कि मां तव्हांजी आत्माउनि खे पावन बि ठाहिण आयो। कृष्ण जी जयंती मल्हाईंदा आहिनि न, परंतु कृष्ण कहिड़ो ठाहिण वारो केरु, इहो त कोई बि न ॼाणंदो आहे कि कृष्ण केॾो महान ठाहिण वारो ही भॻवान आहे। भॻवान हुन कहिड़ो ठातो अथई न त हुनखे भॻवान सम्झी वठंदा। लेकिन कृष्ण जी आत्मा में उहो सर्व गुण शक्ति सम्झ आहे जो परमात्मा वटि आहे। बाबा चए थो रावण राज्य शुरू थींदो आहे द्वापर खां। हाणे कलयुग जे अंत में रावण अर्थात विकारनि जो राज्य ख़तमु थियण वारो आहे। थियो कि थियो, तव्हांजे लाइ त थियो अथव न शुजी। तव्हां हाणे बाप खे पहचाने करे रावण अर्थात विकार बुराइनि ते विजेता प्राप्त करो। श्रीमत ते हलंदव त देवी देवता मुआफ़िक ठहींदव। निरअहंकारी ठहिणो आहे, देही अभिमानी ठहिणो आहे। जेतिरो जेतिरो आत्मा अभिमानी स्थिति में स्थित थी वेंदो ओतिरो निरअहंकारीपन अची वेंदो। हाणे बाबा चए थो अज्ञान काल में कोई स्वर्ग खे हीअं न चईंदो भई तव्हां ये काल करो त स्वर्ग में पहुची वेंदो। त चईंदा आहिनि भॻवान खे यादि करो अंत में। लेकिन इहे थोरी चईंदा आहिनि भई अंत में भॻवान खे यादि करण सां स्वर्ग में पहुची वेंदासीं। बसि चईंदा आहिनि भॻवान जो नाम वठो, भॻवान जो नाम वठो। लेकिन हिते त बाबा असांखे स्वर्ग में वञण जे लाइ ई ये पढ़ाई थो पढ़ाए। बाबा चए थो अंत काल मूंखे यादि करे तव्हां शरीर छॾंदव त स्वर्ग जो सुख ॾिसंदव। अगरि कंहिंखे ॿियो कंहिंखे यादि कंदव, की चीजनि खे यादि कंदव त पोइ स्वर्ग जो सुख न ॾिसी सघंदा। हाणे बाबा चए थो ॾिसो मां तव्हांखे केॾी वॾो वरसो ॾियण आयो आहे न। सदैव मुख मां सुठा सुठा शब्द ई कढो। छो जे जेको असां सोचंदा आहियूं उहो ई त मुख खां निकिरंदो आहे।
असांजी सोच सां ई दुनिया हलंदी आहे, त छो न असां सुठा सुठा शब्द सोचूं ऐं कढूं। भले सोच तव्हांजी कहिड़ी बि हुजे, लेकिन जेतिरो थी सघे न कर्म असांजा ॾाढा सुठा हुजणा खपनि। छो जो जेसि ताईं सोच में हलंदो आहे न, उन सां पाप न चढ़ंदो आहे। जॾहिं उहो कर्म में ईंदो आहे त पाप चढ़ंदो आहे। हाणे बाबा असांखे श्रेष्ठ कर्म करण जी मत ॾियण आयो, लेकिन कर्म बि कॾहिं थींदा आहिनि जॾहिं असां सोचंदा आहियूं, सोचंदासीं उहे ई त कर्म कंदासीं न। त बाबा सोच खे चए थो, हाणे सोच खे ध्यानु ॾियो। ॻायल बि आहे न, चईंदा आहिनि एक ओंकार सतनाम, इहे महिमा कंदा आहिनि, पर ग्रंथ में सिख माण्हू महिमा कंदा आहिनि, परंतु ये महिमा गुरु नानक परमात्मा जी गाई थी। लेकिन गुरु नानक भगवान थोड़ी है, गुरु नानक परमात्मा थोड़ी है। माण्हू को गुरु नानक गुरु गोविंद सिंह जी मूर्ति रखी करे भगवान सम्झी करे उन्हनि खे पूजन था, पर असुल त हुननि बि परमात्मा जे लाइ चयो न, उहो परमात्मा खे यादि कंदा हुया। त तव्हां छो देहदारियुनि खे था यादि करो? तव्हां छो गुरु नानक गुरुदेव खे था यादि करो? उहो परमात्मा खे यादि कंदा आहिनि, त तव्हां बि परमात्मा खे यादि करो। उहो तव्हांखे चईंदा आहिनि उहो हिकु परमात्मा, उहो ई हिकु ओंकार आहे, सत्य हुनजो नाम आहे, करण वारो उहो ई आहे, सभु कुझु असांखां उहो ई कराईंदो आहे। त असांखे बि हुनखे ई यादि करणो खपे, हुनजो यथार्थ नाम रूप जी हाणे उहो स्वयं ई पहचान ॾियण आयो आहे। हाणे हिन सृष्टि ते परमात्मा ख़ुदि पंहिंजी पहचान ॾियण आयो आहे कि मां निराकार ज्योतिर्बिंदु परमधाम जो रहण वारो। त कर्म स्थापक मुंहिंजे बारे में तव्हांखे ॿुधाईंदा अथव, लेकिन तव्हां देहदारियुनि खे पूजण ऐं मञण लॻी आहियो। तव्हांजो बुद्धि किथे अटकी वई आहे? देहदारियुनि वटि। लेकिन असांखे पंहिंजी बुद्धि उन निराकार सां लॻाइणी आहे। बाबा चए थो एक ओंकार, ये त मुंहिंजी महिमा आहे न, परंतु इहे माण्हू परमात्मा जी महिमा भुलिजी करे गुरु नानक जी महिमा ॻाइण लॻी वेंदी। चईंदा आहिनि न गुरु नानक जे लाइ बि चईंदा आहिनि सतगुरु बि नानक खे सम्झी वठंदा आहिनि। हाणे नानक थोड़ी सतगुरु आहे, हुन त चई उहो सतगुरु आहे। त इहे नंढियूं नंढियूं ॻाल्हियूं न सम्झण जे कारण असां भॻवान सां दूर थी करे देहदारियुनि ते अटकी पिया आहियूं। जॾहिं उहो नानक चए तो उहो सतगुरु आहे, परमात्मा, त तव्हां छो नानक खे सतगुरु था चओ? तव्हां छो नानक खे भॻवान था चओ? उहो त देव हो न, उहो त उनजे शरीर में गुरु नानक जी आत्मा आई ऐं उन ये धर्म स्थापन कयो। बाबा चए थो जे शरीर खे तव्हां गुरु नानक सम्झो था न, उहो हुनजो शरीर ई न आहे। उन शरीर में त गुरु नानक देव जी आत्मा आई हुई। हुन चई उहो परमात्मा, उहो हुनखे यादि करो। ॾिसो, न त उहो शरीर उहो आहे, न त गुरु नानक जी आत्मा परमात्मा आहे। उहो परमात्मा अलॻि आहे। असांजी बुद्धियो ॿिनि ॼणनि में अटकी करे फसी वई आहे, हिकु त गुरु नानक नाम ऐं ॿियो उहो जेकी देह जंहिंमें उहो गुरु नानक जी आत्मा आई। ऐं असां हिन जे कारण कंहिंसां दूर थी विया आहियूं? आत्मा पंहिंजे बाप सां दूर थी वई आहे। ईअं ई देवी देवता आहिनि बि उन परमात्मा खे यादि करे अहिड़ो उच्च पद पाते। चाहे कृष्ण आहे, राम आहे, हिननि बि परमात्मा खे यादि करे एॾो उच्च पद पातो आहे ऐं पाण उन्हनि खे था पूजूं। जॾहिं पाण उन्हनि परमात्मा खे यादि करे एॾो सुख पातई, त असां बि छो न परमात्मा खे यादि करूं? हर धर्म स्थापक न, हर जेका बि देहदारियुनि खे माण्हू पूजनि था न, चलो तव्हांजा गुरु अथव, तव्हांजा गुरु बि त साधना कंदा आहिनि न, उहे बि त तप कंदा आहिनि। उन्हनि खां पुछिणो खपे न तव्हां कंहिंजो तप कंदा आहियो त असां बि उन्हनि जो करूं, असां छो तव्हांजा करूं? तव्हां देहदारी लॉकेट वग़ैरह जेका बि तव्हां पाए था रखो घरनि में, माण्हू गुरूअनि जी मूर्ति तो लॻाए रखे देहदारियुनि जी, लेकिन उहो तव्हांजो गुरु पंहिंजी मुक्ति जे लाइ उन परमात्मा खे यादि थो करे, त तव्हां छो हुनखे था यादि करो? तव्हां हुन खां सिखो न। बाबा चए थो गुरु करणु बुरी ॻाल्हि न आहे, लेकिन तव्हांजो गुरु कीअं मुक्ति खे प्राप्त थो करे, कीअं एॾो तप थो करे, कीअं भॻवान सां शक्ति थो वठे, तव्हां हुन खां उहो सिखो।
इन जो मतलब ये थोड़ी तव्हां हुन गुरू खे भगवान समझी करे पूजो था, त तव्हां त भगवान सां दूर थी वियो न, वो त भगवान सां जुड़ियल आहिनि, तव्हां दूर थी आहियो। तव्हां देहदारियुनि सां पंहिंजी बुद्धि लॻाए करे भगवान जेको असांजो पीउ आहे, असां पंहिंजे पीउ खां दूर थी वियासीं। ऐं जेका असांजा भाउर ॿिया आत्मायूं भगवान खे यादि थी करनि, असां उन्हनि जा हथ पेर था जोड़ूं, उन्हनि जा पेर था धोई करे पियूं। लेकिन असांखे न परमात्मा खे यादि करिणो आहे। बाबा हाणे इहो ज्ञान असांखे छो थो ॾे? छो जे बाबा चए थो हाणे मूंसां डायरेक्ट कॉन्टेक्ट जोड़ो। तव्हांजो पीउ मां आहियां, तव्हांजा गुरूअ तव्हांजा भगवान पीउ न आहिनि। गुरु नानक तव्हांजो पीउ भगवान न आहे, देवी देवता तव्हांजो पीउ भगवान न आहे। ये जेका बि तत्व आदि तव्हां सूर्य चांद पेड़ पौधनि खे पूजो त इहो मां न आहियां। पुस्तकनि में त मुंहिंजी महिमा लिखल आहे न, जेका बि असां पढ़ंदा आहियूं शास्त्र ग्रंथ जेका बि आहिनि, रामायण गीता या कोई पंहिंजे पंहिंजे धर्मनि जा जेका बि पुस्तक पढ़ंदा आहिनि, हुननि में त भॻवान जे बारे में लिखल आहे न, देवी देवताउनि जे बारे में लिखल आहे। उहो भॻवान थोरी आहे। पाण उन्हनि खे सॼो ॾींहुं संभालूं था त असां भॻवान खे यादि ई नथा करूं त असांजा दुख कीअं दूर था थियनि। तव्हां त सॼो ॾींहुं पुस्तकनि खे सुम्हायो था, ठाहियो था, कपिड़ा था पारियो था, त सॼो ॾींहुं मूर्तियुनि जी आरतियूं था करो, मूर्तियुनि खे सजायो था, मालायूं था पढ़ायो, त तव्हां मूंखे त यादि ई नथा करो न, त तव्हांजा दुख कीअं दूर थियनि। पोइ कोई बि दुख अचे थो त चए थो मां भॻवान खे एॾो मञां थो, मुंहिंजी भॻवान नथो ॿुधे, मुंहिंजा दुख दूर नथो करे, भॻवान अहिड़ो आहे अहिड़ो आहे। कंहिंजी आश पूरी थी, गुरू खे चई असांखे ॿार जन्मियो त गुरू जी शुक्रिया कंदा, ऐं उहो ई ॿार शरीर छॾे छॾियो त चईंदो भॻवान मुंहिंजे नसीब में ईअं ई लिखियो अथई, मुंहिंजो पुटु खणी वियो, मुंहिंजो इहो खणी वियो, इहो खणी। अरे तव्हांजे गुरू ॾिनई त गुरू खां ई पुछो न। पोइ भॻवान जे नाम ते असां ब्लेम छो था करूं? त बाबा चए थो तव्हां मूंखे यादि ई नथा करो सॼो ॾींहुं, अलाए छा छा था करो, अलाए छा छा सॼो ॾींहुं बसि धन पंहिंजी एनर्जी एॾो परे परे अलाए काॾे काॾे वञो था, मूं वटि तव्हांजी यादि नथी पहुचे न। त हाणे मां तव्हांखे पंहिंजी यथार्थ पहचान ॾियणु आयो आहियां कि मुंहिंजो रूप निराकार, मां तव्हांजी आत्मा जो पीउ आहियां जेकी तव्हांजे शरीर में वेठी आहे। बसि ख़ुदि जे देह भान खे भुलिजी करे थोरो समय पंहिंजे खे आत्मा सम्झी मूंखे यादि करो त मां तव्हांजी आत्मा में शक्ति भरदमि। तव्हांजी आत्मा जा जेका बि पाप कर्म आहिनि, सम्झो अॼु तव्हांजो कोई हिसाब किताब चुक्तो करण जो समय अची वियो, अगरि असां सुबुह सुबुह परमात्मा खे सुठी रीति यादि कंदासीं निराकार रूप में पंहिंजे खे आत्मा सम्झी, त उहो परमात्मा असांजी आत्मा में शक्ति भरे छॾींदो आहे। उनजो फल स्वरूप छा थींदो आहे? सॼो ॾींहुं अगरि असांजी उन ॾींहुं कोई बि अहिड़ो एग्ज़ाम अची वियो, कोई बि अहिड़ी परिस्थिति विघन अची वियो, त उहो सुबुह सुबुह जेकी मां परमात्मा खे यादि करे पंहिंजे अंदरि शक्ति भरी, जो मुंहिंजो पीउ मूंखे अंदरि भरी, उहो मूंखे कमु ईंदी। जीअं ॿार खे माउ पीउ सुबुह सुबुह जो खाराए पीआरे करे, या सम्झो स्कूल थो वञे, काॾे कम ते थो वञे, त रोटी सुबुह जो ठाहे ॾींदा आहियूं न, तॾहिं त उहो ॿारु खाईंदो। त ईअं ई असां बि आत्मायूं न परमात्मा जा ॿार आहियूं। त बाबा सिर्फ़ु एतिरो ई थो चए, स्वयं खे आत्मा सम्झी करे मूंखे निराकार रूप में यादि करो त मां सुबुह सुबुह जो तव्हांजी आत्मा में शक्ति भरदमि। भले सुबुह जो न, जॾहिं बि तव्हांखे समय मिले थो तॾहिं त यादि करो कम से कम, त उहो सॼो ॾींहुं तव्हांजे आत्मा में शक्ति कमु ईंदी। छो जो शरीर खे हलाइण वारी आत्मा ई आहे न। शरीर खे खान पान त खारायूं था, लेकिन आत्मा जो भोजन आहे परमात्मा द्वारा जो प्राप्त शक्तियूं गुण ज्ञान हूंदो आहे। हाणे हिन पतित दुनिया पतित शरीर में असांजो वॾो वॾो बाबा आयो आहे। ॾिसो कहिड़ी अहिड़ी ख़राब सी जॻह हुजे ऐं तव्हांखे माण्हू चए असांखे उते मिलणु अचे, कोई माण्हू बस्तियुनि में रहंदा आहिनि, किथे किथे रहंदा आहिनि, ऐं वॾे माण्हू खे चए कि असां सां मिलणु अचु, त उहो बि सोचंदो न पहिरियों त भई मूंखे हेॾे वञिणो आहे, मां एॾो वॾो माण्हू आहियां। लेकिन परमात्मा परमधाम में शुद्ध आत्मा, विकार बुराइनि खां सिधा परे रहण वारी आत्मा, असां हुनखे हिन गंदी पतित दुनिया में सॾु था करूं। सॾु त कयो आहे, चलो भॻवानु अची वियो धरती ते, हाणे तव्हांखे चए थो इहे गंदा विकार छॾो,
आसुरी स्वभाव संस्कार छॾो त बि नथा छॾो, त ये त ग़लति ॻाल्हि थी वई न। इन करे बाबा चए थो मां तव्हांजे लाइ पतित दुनिया पतित शरीर में आयो आहियां, ऐं तव्हांखे चवां थो इहे छॾो त तव्हां छॾो ई नथा। हाणे बाबा असांखे पावन ठाहिण जे लाइ इहो ई ज्ञान ॾियण आयो। बाबा चए थो इहे सम्झ ई ज्ञान आहे कि कीअं विकारनि खे बुराइनि खे छॾिणो आहे। मन सां संकल्प करो कि हाणे असां विकार बुराइनि खां सिधा मुक्त रहंदासीं। जॾहिं तव्हां ई आत्मा देव आत्मा हुयो, सुठी आत्मा हुयो त केॾा सुठा हुयो न। हाणे तव्हां आत्मा पुनर्जन्म वठी वठी करे तमो प्रधान थी विया आहियो। हर आत्मा पहिरियों सुठी हूंदी आहे, कोई बि आत्मा हुजे, कोई बि धर्म जी आत्मा हुजे। अॼु जो आत्मा सम्झो अॼु कोई अहिड़ी आत्मा आहे जंहिंजा स्वभाव संस्कार ॾाढा बुरा आहिनि, जंहिंजा कर्म ॾाढा बुरा आहिनि, जंहिंजे पाप जो खतो ॾाढो वॾो आहे, लेकिन उहो बि आत्मा कॾहिं सुठी हुई, हाणे न आहे। त असां उहो ई सोचो न, इहे जॾहिं सुठी हुई त कीअं हुई, त हाणे असां वरी खां परमात्मा खे यादि करे वापसि सां सुठो ठही सघंदा आहियूं। कोई बि चीज जो हूंदी आहे न, हुनखे वापसि ओड़ो ठाहे सघंदा आहियूं पाण। त बाबा चए थो आत्मा जेकी पतित थी वई आहे उहो वापसि पावन थी सघंदी आहे, वापसि सुठी थी सघंदी आहे। उहो ई कमु मुंहिंजो आहे। मुंहिंजो कमु आहे पतित आत्माउनि, बुरी स्वभाव संस्कार वारी आत्माउनि खे वापसि खां सुधारण जो, वापसि खां उन्हनि खे पावन ठाहिण जो कमु आहे। बाबा चए थो ये कलयुग की दुनिया में अची करे मां इहो ई धंधो कंदो आहे। लेकिन कई ॿार त मुंहिंजी सम्झाणी ॾाढी सुठी रीति सम्झी वठंदा आहिनि, मतिलबु जेको जेको मां चवां थो उहो सम्झी करे पावन थींदा वेंदा आहिनि। कई माण्हुनि जे लाइ मुश्किल लॻंदो आहे, सोचदा आहिनि असां विकार जे बिना रही न सघंदा आहियूं। चईंदा बि आहिनि न अमृत छोड़ विख काए को खाए। त इहे परमात्मा जॾहिं असांखे एॾो ऊंचो ज्ञान रूपी अमृत ॾियण आयो आहे त कई ॿार इनखे बि न ॿुधी करे, इनखे बि न धारण करे विकारनि में हली वेंदा आहिनि। त इहा ॻाल्हि उन्हनि जे लाइ आहे। अॼुकल्ह जा मनुष्य ॾिसो 10-12 ॿार पैदा कंदो आहे, कोई क़ाइदो ई न आहे। सत्युग में त हिकु बालक हिकु बालकी हूंदी। पहिरियों खां ई माता खे साक्षात्कार थी वेंदो आहे कि हाणे मुंहिंजे घर ॿार अचण वारो आहे, ऐं जेको शरीर छॾण वारो हूंदो आहे उनखे बि पहिरियों खां ई साक्षात्कार थी वेंदो आहे कि हाणे मूंखे वञी करे नंढो ॿार ठहिणो आहे। बाबा चए थो बसि इहे 2 ई ॿार हूंदा आहिनि, जास्ती न हूंदो। हुते लॉ मुआफ़िक सभु कुझु हलंदो आहे। हिते त कोई क़ाइदो ई न आहे। छो जे विकारी दुनिया आहे न, हुते त निर्विकारी दुनिया आहे। बाबा चए थो कि हाणे तव्हांखे मां अहिड़े दुनिया में वठी थो हलां जिते कोई प्रकार जी तव्हांखे तकलीफ़ ई न थींदी। सभु प्रकार जी तकलीफ़नि खां मुक्त कराइण लाइ मां परमात्मा हिन सृष्टि ते तव्हांजे लाइ उहो दुनिया ठाहिण आयो आहे। त तव्हां बि मुंहिंजा मददगार ठहो न। भक्ति मार्ग में रहम मांगदा आहिनि, ख़ुदा रहम करो, मर्सी ऑन मी, मुंहिंजे मथां दया करो। लेकिन बाबा चईंदो आहे कि मां हिन ई समय अची करे तव्हांजे मथां रहम कंदो आहे। छो जे मूंखे त पूरी दुनिया जे मथां रहम करिणो आहे न। हाणे जॾहिं द्वापर खां त मूंखे ॾाढा माण्हू सॾ त करनि पिया, लेकिन मुंहिंजो पार्ट आहे पूरी दुनिया जी आत्माउनि जे मथां रहम करणु। त मां तॾहिं ई ईंदो आहे जॾहिं सभी आत्माऊं हिन सृष्टि ते मौजूदु हूंदियूं आहिनि। मतिलबु हिन सृष्टि ते जॾहिं सभी हूंदियूं तॾहिं मां सभिनि जे मथां हिकु साथ रहम कंदो आहियां। हाणे बाबा असांखे तमो प्रधान खां सतो प्रधान ठाहिण लाइ इहो ज्ञान थो ॾे। बाबा चए थो माण्हू त चईंदा आहिनि मां ईश्वर जो चाहे उहो करे सघंदो आहे। बाबा चए थो लेकिन मां न करे सघंदो आहे। अगरि मूं में एतिरी शक्ति हुजे हा त मूंखे एतिरो गारियूं बि न मिलनि। भॻवान खे माण्हू गारियूं बि ॾींदा आहिनि न, कोई दुखो थींदो आहे त असां भॻवान खे उल्टो सुठो चईंदा आहियूं न। चलो तव्हां न, ॿियो कोई त चईंदो ई आहे, लेकिन चलो असां दुख जे समय न, लेकिन मां बाबा खे सॼो कण कण में ठोके छॾंदा आहियूं। कच्छ मच उतार में, तूं में मूं में, इहे बि त गारी थी न। असां कंहिंखे चऊं की तव्हां त कुते में आहियो,
त हुनखे चई लॻंदो न भई तव्हां त मूंखे ग़लति शब्द था चओ, मां कुतो थोरी आहियां जो मां कुते बि थींदमि। त असां भॻवान खे चऊं था तव्हां त कचमच अवतार में त असां तव्हांखे कचमच में ॾिसंदा आहियूं, तव्हां कचमच अवतार वठी ईंदा आहियो, तव्हां कुते में बि आहियो, ॿिली में बि आहियो, कण कण में आहियो, मतिलबु सभु जीव जंतु जानवरनि में आहे न, कचिरे में बि आहे, त इहे ॻाल्हि थी नथी। त बाबा चए थो अगरि मूं में एतिरी शक्ति हुजे हा मां जो चाहियां करे सघां, त जॾहिं जॾहिं मूंखे माण्हू ईअं चए थो तव्हां सर्वव्यापी आहियो, त हुन समय मां हुनखे पाप हुनखे सजा बि ॾेई सघंदो आहे, हुनजे मथां केस बि करे सघंदो आहे। पर बाबा ईअं न कंदो आहे, बाबा चईंदो आहे की मां इहे सभु कम न कंदो आहे, मूं में शक्ति आहे पतित आत्मा खे पावन ठाहिण जी। जेकी आत्मा मूंखे उल्टो सुल्टो चईंदी आहे हुनखे सुधारण जी शक्ति आहे मूं में, हुनखे सजा न ॾींदो आहे मां, हुनखे मिठो ॿार प्यारा ॿार सुठा सुठा शब्द चई करे हुनखे हुनजी ग़लती जो अहसासु ॾियारंदो आहियां, ताकी जॾहिं बि असां कंहिं में कोई कमी ॾिसूं त हुनजी बड़ाई करो, हुन में ॾाढी सुठियूं सुठियूं ॻाल्हियूं हुनखे ॿुधाए की तव्हां ईअं आहियो, तव्हां ईअं आहियो, ईअं उल्टा शब्द न चओ की तव्हां त ईअं ख़राबु आहियो, तव्हां में ईअं बुराई आहे, न, हुन में जेकी जेकी अच्छाई आहे न हुनखे ॿुधाईंदा वञो त आपे ई हुनखे पंहिंजी बुराई सम्झ में अची वेंदी। त परमात्मा बि ईअं ई कंदो आहे, बाबा चईंदो आहे मां अची करे पहिरियों तव्हांखे ॾाढी सुठियूं सुठियूं ॻाल्हियूं ॿुधाईंदो की तव्हां कहिड़ी आत्मा आहियो, तव्हां कहिड़ी सुठी आत्मा हुयो, त आपे ई तव्हांखे सम्झ में अची वेंदो आहे की असां हाणे छा थी विया आहियूं, असां एॾी ऊच ते ऊच परमात्मा भॻवान जे लाइ असां छा छा उल्टी सुठियूं ॻाल्हियूं चयूं। त इहे असांजा ई अहिड़ा शब्द आहिनि, असांजा ई अहिड़ा कर्म आहिनि जंहिंजे कारण असां इहे दुख रूप जीवन ॾिसूं था, त असांजी आपे ई भॻवान खे जो असां उल्टो सुठो चईंदा आहियूं या कोसंदा आहियूं उहो बंदि थी वेंदो। त बाबा चए थो हाणे मां तव्हांखे वरी खां पावन ठाहिण आयो। ॾिसो तव्हां कृष्ण खे बि कहिड़ी ॻाल्हियूं ॾिनी अथव न, मूंखे बि ॾिनी अथव, कृष्ण खे बि ॾिनी अथव, ॿियनि बि देवी देवताउनि खे ॾींदा रहंदा आहियो, पर हाणे बाबा चए थो ॾिसो इहे केॾा ऊच, कृष्ण सतयुग जो पहिरियों प्रिंस, उहो ई राधे और कृष्ण स्वयंवर खां पोइ लक्ष्मी नारायण पूरी दुनिया जा मालिक ठहींदा, पहिरियों केॾा ऊचा माण्हू आहिनि, ऐं असां उन्हनि जे लाइ, तव्हां ॿार हुननि जे लाइ छा छा चया अथव, हाणे तव्हांजी सभु ग़लती खे सुधारण मां आयो आहे, इहो ई ज्ञान मां ॾींदो आहे। जॾहिं तव्हां में इहो ज्ञान सम्झ में अची वेंदो ऐं सभु ग़लतियूं सुधरजी वेंदियूं त आपे ई तव्हां पावन आत्मा थी वेंदव। त जेको बि बाबा ज्ञान ॾे थो, समझ ॾे थो, हुनखे सम्झी करे जीवन में धारण करे पंहिंजी सोच खे परिवर्तन कंदा रहो, पंहिंजी बुद्धि खे में इहा बाबा जी ॻाल्हि विझी रखो, त अॼु खां पोइ कॾहिं बि तव्हां ईअं न चईंदा की भॻवानु सर्वव्यापी आहे, भॻवानु मूं में बि आहे, कचमच अवतार में आहे, कण कण में आहे, न, इहे कॾहिं बि न थींदो अगरि तव्हां बाबा जी ॻाल्हि सम्झी छॾी त। पोइ असां कॾहिं बि कंहिंखे बि भॻवानु न चईंदासीं, छोकी भॻवानु त निराकार आहे न, देहधारियुनि खे भॻवानु चइण इहे बि ग़लति आहे न, जंहिंजो जो टाइटल आहे उहो चऊं न। त बाबा जो ज्ञान ॿुधी करे सोचणो आहे, सम्झणो आहे, पोइ अॻियां खां पोइ वापसि ग़लती न करणी आहे, कंहिंखे बि भॻवानु न चइणो आहे। भॻवानु मतिलबु निराकार परमात्मा, परमात्मा परम धाम में रहण वारो, सर्वव्यापी न आहे। अच्छा, मीठे मीठे सिकिले जे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार और गुड मॉर्निंग रूहानी बाप जी। असां सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते, असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग और नमस्ते। वरदान आहे सदा उमंग उत्साह में रही मन सां ख़ुशी जा गीत ॻाइण वारा अविनाशी ख़ुशनसीब ठहो। तव्हां ख़ुशनसीब ॿार अविनाशी विधि सां अविनाशी सिद्धियूं प्राप्त करण वारा आहियो। तव्हांजे मन में सदा वाह वाह जी ख़ुशी जा गीत बजदा ई रहंदा आहिनि। वाह बाबा वाह, वाह मुंहिंजी तक़दीर, वाह जो मूंखे घर वेठे परमात्मा जी पहचान मिली हुई। जेका ॿार हूंदा आहिनि जो सदा ख़ुशि रहंदा आहिनि, उहे सदा इहे ख़ुशी जो गीत मन में ॻाईंदा रहंदा आहिनि। हर कर्म कंदे वाह वाह करो,
शो शा कीअं हाणे छा थींदो हाय ये जेका बि शब्द हूंदा आहिनि न ये शब्द हाणे मुख मां न निकिरणु खपनि मन में बि न अचनि सदा वाह वाह जा गीत ॻायो त तव्हांजी जीवन में सदा ख़ुशियूं ई ख़ुशियूं हूंदियूं स्लोगन आहे जो संकल्प कंदा आहियो हुनखे अविनाशी गवर्नमेंट जी स्टैम्प लॻाए छॾियो त अटल थी वेंदो मतिलबु जेको बि तव्हां संकल्प करो था हुनखे प्रभु अर्पण करे छॾियो बाबा खे ॾेई छॾियो बाबा हाणे मूंखे संकल्प आयो आहे हाणे इहे कमु करिणो आहे तव्हां हलो मूंसां गॾु करायो त आपे ई उहो थी वेंदो